ٹنڈی आदम जे क़दीमी हाई स्कूल गवर्नमेंट शाह अब्दुल्लतीफ हाई स्कूल जेको हिन वक़्तु मसइलनि जे वर चढ़ियल आहे। फर्नीचर जी खोट, चार दीवारी ऐं मेन गेट ज़ुबून हाल बणियल आहिनि। असिस्टेंट कमिश्नर टंडो आदम अॼु स्कूल जो दौरो कयो। इन मौक़े ते स्कूल जे हेड मास्टर मोहम्मद रमज़ान मल्लाह अकील अहमद माकोड़ाणी पारां असिस्टेंट कमिश्नर इमरान जिसकाणीअ खे स्कूल जे मसइलनि बाबति आगाही ॾिनी। हिननि वधीक ॿुधायो त स्कूल में 1300 शागिर्दनि लाइ फर्नीचर जी सख़्तु खोट आहे। क्लास रूमनि जी हालति ख़राबु आहे, उन जी मरम्मत कराई वञे। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर इमरान जिसकाणी मसइलनि जे हल जी ख़ातिरी कराईंदे चयो त DC सां गॾु खां फंड जारी कराइण लाइ कोशिशूं कबियूं। इन मौक़े ते टंडो आदम काटन जे नर्स जे अॻुवाणनि हरेश कुमार विधाणी तुलसीदास पारां पंहिंजे ख़र्च ते RO प्लांट मुहैया कयो वियो, जंहिंजो इफ्तिताह असिस्टेंट कमिश्नर इमरान जिसकाणी, हरेश कुमार विधाणी, स्कूल जे हेड मास्टर मोहम्मद रमज़ान मल्लाह ऐं ॿियनि उस्तादनि गॾिजी कयो। वफारज़ा, इबरत न्यूज़, टंडो आदम।